जाफ़री, अमानुल्लाह जाफ़री ऐं यासीन नंदवाणी खे अगवा करे विया आहिनि। वारिसनि पारां इहो मौक़िफ़ ॾिनो पियो वञे। करमपुर मां ख़बर अवांखे ॾी पिया। नापरकोट थाणे जी हद में इंडस हाईवे तां मुबैना तौर 3 ॼणनि खे अगवा कयो वियो आहे। मुख़बिन जे वारिसनि जो चवणु आहे त हथियारबंद ग़ुलाम शबीर जाफ़री, अमानुल्लाह जाफ़री ऐं यासीन नंदवाणी खे अगवा करे विया आहिनि। वारिसनि जो चवणु आहे त 3 ॼणा 4 ॾींहं अॻु दोस्त जी दावत ते वियल हुआ। धाड़ेलनि 30 लख रुपया भुंग तलब कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। इन जा वधीक तफ़सील वठूं था करमपुर मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर सैफुल्लाह बेजारानी खां। सैफुल्लाह, छा तफ़सील आहे हिन मां वटि? जी बिल्कुल, करमपुर भरिसां इंडस हाईवे तां नापरकोट थाणे जी हद मां 3 ॼणनि जे अगवा थियण जो इंकशाफ थियो आहे। जेके 3 अगवा थियल नौजवान आहिनि उहे 3 पाण में दोस्त आहिनि, जिन मां हिकु नापरकोट थाणे जी भरिसां ॻोठ कर्नल इस्माइल जो रहवासी आहे, ग़ुलाम शबीर जाफ़री, ऐं 2 नौजवान जेके आहिनि उहे करमपुर थाणे जी हद ॻोठ वाहिद बख्श जाफ़री जा रहवासी आहिनि, अमानुल्लाह जाफ़री ऐं यासीन निंदवाणी, जेके 3 पाण में दोस्त आहिनि। जेके 4 ॾींहं अॻु दोस्त जी दावत जो चई घरां निकिरी विया हुआ, 4 ॾींहंनि ताईं वापसि न मोटिया। उहे हिन वक़्तु धाड़ेलनि जे चंबे में क़ैद हुजण जो इंकशाफ थियो आहे। धाड़ेलनि पारां मुख़बिन खे वारसनि सां राब्तो करायो वियो आहे ऐं धाड़ेलनि पारां 30 लख रुपया भुंग जी डिमांड कई आहे। ऐं वारसनि जो चवणु आहे त 4 ॾींहंनि खां जेके दावत जो चई 3 नौजवान वियल हुआ उहे वापसि न मोटिया ऐं हाणे धाड़ेलनि जेको आहे राब्तो करे 30 लख रुपया भुंग तलब कयो आहे। ऐं मुख़बिन जे वारसनि जो चवणु आहे त जेको आहे हद जी नापरकोट पुलिस जेको आहे वाक़े खां बेख़बर बणियल आहे। जॾहिं त 3 नौजवाननि पारां वारसनि सां राब्ते वक़्तु इहो ॿुधायो आहे त असांखे इंडस हाईवे तां लंजो लाड़ो वटां हथियारबंद अगवा करे विया हुआ। हिन वक़्तु असां धाड़ेलनि जे चंबे में क़ैद आहियूं, जेके 30 लख रुपया भुंग तलब करे रहिया आहिनि। इन हवाले सां असांजो नापरकोट पुलिस सां राब्तो थियो आहे, जॾहिं त नापरकोट पुलिस वाक़े खां अणॼाणाई ज़ाहिर करे छॾी आहे। एसएचओ नापरकोट ॿुधायो त असांखे वाक़े बाबति का बि ॼाण न आहे। जी सैफुल्लाह, वारिस इहो चवनि पिया त पुलिस पारां अणॼाणाई ज़ाहिर कई वई आहे। वारिसनि तस्दीक कई आहे त 3 नौजवाननि खे अगवा कयो वियो, हथियारबंदनि 30 लख रुपया भुंग बि तलब कयो आहे। अव्हां राब्तो कयो आहे पुलिस सां? पुलिस जो कहिड़ो मौक़िफ़ अचे पियो? का कार्रवाई कई आहे पुलिस? जी बिल्कुल, वारसनि पारां त तस्दीक कई वई आहे। वारसनि ॿुधायो आहे त मुख़बिन खे राब्तो करायो वियो आहे फ़ोन ते, उन्हनि 30 लख रुपया भुंग जी डिमांड कई आहे। जॾहिं त असांजो राब्तो नापरकोट पुलिस सां थियो आहे, एसएचओ नापरकोट ॿुधायो त मूंखे हिन अगवा बाबति का बि ॼाण न आहे। ऐं जॾहिं त नौजवाननि जे अगवा थियण जो को बि वाक़ियो इंडस हाईवे तां पेश न आहे आयो। जॾहिं जेके अगवा थियल ॿुधाया वञनि था उहे पाण मुरादो जेको आहे कचे तरफ़ धाड़ेलनि सां दोस्ती जे बहाने दावत खाइण लाइ वियल हुआ, जिन खे उते क़ैद ॼाणायो वियो आहे धाड़ेलनि वटि, जॾहिं त को बि इंडस हाईवे तां अगवा जो वाक़ियो न आहे थियो। जी ठीकु आहे। सैफुल्लाह बेजारानी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। करमपुर मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर तफ़सील रहियो त 3 ॼणा अगवा थी विया आहिनि। वारिसनि पारां तस्दीक कई वई ऐं हथियारबंदनि पारां जेके मुग़वी नौजवान आहिनि उन्हनि जे आज़ादीअ जे लाइ बाज़ाइबी